अस्सलाम वालेकुम, मैं तनवीर अहमद बिराली तव्हां ॾिसी रहिया आहियो तनू शो जी अॼु असां सां मौजूदु आहियां हिकु नओं महिमान जंहिं सां असां कचहरी बि कंदासीं हुन सां हाल अहवाल बि पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा कयो अथव असांजे मथे ते? मस्त वेठी। सही आहे सही आहे। अॼु असां हिकु सुवाल पुछा कंदासीं ऐं सुवाल जवाब पुछा तमामु ई अनोखो जेको आहे सो माण्हू आहे। तव्हां ॿुधायो त जॾहिं तव्हां उतार ते वेंदा आहियो त तव्हां छा कंदा आहियो? गिला पाण सौट इहे पाड़े वारा मिली करे उतां ते वेंदा आहियूं। पोइ जेको ॾिसूं था अॻो अच्छे कपिड़नि सां लंघे पोइ चवंदा इहो गंदो हो, हे लूसी हो, इहो हीअं पैसो छो आंदो, इहो गंदो माण्हू आहे। पोइ गिलायूं कंदा आहियूं। बस तव्हांजो मतिलबु इहो ई कमु आहे कमु इहो आहे, वांदा हूंदा आहियूं बसि पोइ पर गिलायूं कंदा आहियूं। जेको उतां जो अॻो अच्छो कपिड़ो करे लंघियो उनजे बारे में उनजे खे